इंसान नवा नवा लिबास पाईंदा आहिनि, नई चोंपलियूं पाईंदा आहिनि, नयूं मोबाइलियूं हथनि में खणंदा आहिनि। इहो कंहिंजे करे? ॿियनि खे ॾेखारण जे करे। ॿियनि खे ॾेखारण जे करे इंसान सभु कुझु करे थो, एतिरे क़दुरु जो पंहिंजी जान सां बि खेॾंदो आहे। ॾिठा हूंदव काफ़ी थोरो काफ़िलो हूंदो आहे त पोइ मोटर साइकिल हलाइण वारे खे जॾहिं थोरी हेठों आंगर लॻी वेंदी आहे न, त पोइ वरी अञा थोरो मथे चढ़ी वेंदो आहे, अञा मथे चढ़ी वेंदो आहे। पोइ उनखे इहा ख़्यालु न हूंदो आहे त मूंखे भेनरियूं आहिनि, पंहिंजी माउ आहे, मुंहिंजे घर में भाती आहिनि, मुंहिंजी इन हरकत खां बाद में उन्हनि खे छा असरु थींदो, उन्हनि सां छा असरु थींदो, इहा उन्हनि खे ख़बर न आहे। इहो छाजे करे? सभु ॿिए खे ॾेखार जे करे। जेको ॿिए खे ॾेखारे उहो ई तबाह ऐं बर्बाद आहे। जेको रब खे ॾेखारे त सभ खां पहिरियों उहो पंहिंजे अंदर खे साफ़ु करे। जेको रब खे ॾेखारे न त या रब मां इहो आहियां, त पंहिंजे अंदर खे सभ खां पहिरियों त उहो साफ़ु करे। अलाह जे आॾो उहो इंसानु, उनजो लिबास बि भलो आहे, उनजी जेका इहा नई चुंपल उहा बि भली आहे, ऐं सॼो पाण बि भलो आहे, जेको अंदर खे साफ़ु थो रखे। बाक़ी अंदर में ॿियायूं, बुग़्ज़, हराम पायूं, ड्रामा करे ॿियनि खे ॾेखारे त पोइ इहो सिधी अनाबाज़ी आहे। अनाबाज़ी अलाह खे पसंदि न अथव। रब तव्हां मां वाक़िफ़ु आहे, पंहिंजो पाण खे सम्झो, पंहिंजे गिरेबान खे ॾिसो, मां कीअं आहियां, पोइ ॿियनि ते उंगली खणंदा कयो। मुंहिंजा सुणा नाराज़ न थी जाए, लफ़्ज़ मुंहिंजा थोरा कड़वा आहिनि, ॾुख थींदे ई भला, मां छा कयां, हक़ सच त चवणो आहे न मूंखे। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।